को न को मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके आदम जी तौबा पई कबूल थे, नूह जो बेड़ो पियो तरे। हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जन्नत मां निकतो, कुरान तो चे फबदत लहुमा सौआतहुमा व तफका यख्सफान मिन वरक़िल जन्नह। आदम ऐं हवा खुदा ताला जरी जन्नत मां कढियो आ त खुदा ताला हुन खां जन्नत वारो लिबास भी खसे वरतो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमा त जन्नत जी का बि शइ खणी न वञो, कपड़ा बि छॾियो, घाड़ा थी ॿाहिरि निकिरो। आदम अला नबीना अलैहिस्सलाम हवा ई जन्नत खां निकिता पिया अचनि। जन्नत में वण तमाम घाटा घणा बीठा हा, हयाव जहिड़ी ॻाल्हि आहे, लिबास लही वियो। आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात वणनि खे पियो मिनथू करे, पन ॾियो, तव्हांजे पननि सां मां पंहिंजी उघड़ ढकियां, शर्म थो अचे। पननि चयो नखलो व नतरुक मन यफजुरुक, जेको रब पाक जी ज़ात खे नाराज़ करे जन्नत मां निकिरी रहियो आहे, उनखे पन किथे असां ॾींदासीं? ख़ुदा नाराज़, असां बि तोसां बाइकाट कयो बीठा आहियूं, पन कोन ॾींदासीं, मथां ख़ुदा रोरा पियो हुजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम आख़िर जॾहिं दरवाज़े ते पहुतो आहे, दरवाज़े ते इंजीर जो वण बीठो आहे। आदम अलैहिस्सलाम चयो, सभिनि जवाब ॾिनो आहे, आख़िर में हिन खे त चई ॾिसां, ओ इंजीर पन ॾे उघड़ ढकियां। अर्ज़ थो करे, प्यारा आदम जेतिरा पन खपनी पटे वञ, पाण बि पंहिंजी उघड़ खे ढके, हज़रत हवा खे बि ॾे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पन पटिया हल, पंहिंजी उघड़ मुबारक खे बि ढकियो आहे, हज़रत हवा जे हवाले बि पन कया हल, जन्नत खां ॿाहिरि आयो आहे। अल्लाह पाक खे सभु ख़बर आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ओ इंजीर तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहे, कहीं बि पन, कहीं बि वण आदम खे पन कोन ॾिना, पर तो आदम खे छो पन ॾिना? तोखे मां अल्लाह जे वहदानियत जी ख़बर कान है, वाहिदुल क़हार हुजण जी ख़बर कान है, छो तो आदम खे पन ॾिना? इंजीर जो वण अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ करे, मौला मूं आदम खे पन ॾिना ई केननि, आदम खे मूं पन ॾिना ई केननि। अदा हिकिड़ी चोरी ॿियोरी सीना ज़ोरी, सॻु सूधो आदम सां बीठो आहे, पन पिया आहिनि, वरी ख़ुदा खे पियो चए त मूं कोन ॾिना आहिनि। अल्लाह खे बि सभु ख़बर आहे, रब जी मर्ज़ी आहे त अंजीर कुझु ॻाए, कुझु वॼाए, कुझु बयान कर त आशिकनि खे ख़बर पवे। जे जंहिं ख़्याल सां तो ॾिना आहिनि उहा मूंखे बि ख़बर आहे, तोखे बि ख़बर आहे। ईअं चुपचाप थी वेंदी त सेवण जे सुननि खे कीअं ख़बर पवंदी, मुस्लमान खे पतो कीअं पवंदो? तंहिंजे करे इंजीर मां पुछां, तूं बयान कर त आशिकनि जी दिलि बाग़ बाग़ थिए। पन कोन ॾई आदम खे, न सही मां आदम खे कोन ॾिना, कंहिंखे ॾिना थी? चवे थो, या अल्लाह रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आदम अलैहिस्सलाम जॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो आहे त मां आदम जे पेशानी में मुहम्मद करीम जो नूर ॾिठो। वजरी मोहम्मद अरबी जो नूर ॾिठुमि, आदम पन घुरिया त पोइ आदम खे कोन ॾिनमि, मुहम्मदी नूर जे करे पन ॾिनथमि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, वणई त जन्नत में रख, वणई त कढी छॾ। अल्लाह ताला फरमायो, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। ओ अंजीर तुंहिंजी अज़मत एॾी वॾी आहे, आहीं त वण मुंहिंजी मख़लूक पैदा कयल आहे, पर मां पंहिंजे क़ुरान पाक में क़यामत ताईं तुंहिंजो कसम थो लिखी छॾियां त मूंखे इंजीर जो कसम आहे। वतीन, वतीन जी माना है अल्लाह ताला फरमा त मूंखे कसम आहे इंजीर जे वण जो। अरे उहो कहिड़ो इंजीर जेको आदम खे सुञाणे, आदम जी पेशानी में मुहम्मदी नूर जी इज़त करे ऐं पंहिंजा पन ॾे, त ख़ुदा ताला जी ज़ात क़यामत ताईं हुन जो कसम खणी थो छॾे पियो। हे मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मत आहे, मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत खे सुञाणे त ख़ुदा सुञाणे, बयान करे त ख़ुदा जो क़ुरान बयान करे। ओ मुंहिंजा अदा, छा मुंहिंजे प्यारे महबूब जी इहा अज़मत आहे त असां जहिड़ो ॾाढे ॻाल्हायो थाणेदार खे चओ जहिड़ो तूं तहिड़ो मां, पुराणी सुराणी क्लाशन वठी पुठियां लॻाए 13 में त चालान कराए छॾई। भेणा मां सूबेदार, थाणेदार, तूं वरी जट जा पुट, मां जहिड़ो कीअं थी पए? मुंहिंजा अदा सच ॿुधाइजां, जेकॾहिं न कंहिंजो पीउ चरसी हुजे, ॾाढ़ी बि कूड़ींदो हुजे, बेनमाज़ी बि हुजे, हीरोइन बि पीअंदो हुजे,
बेआफालो हुजे ऐं पुट हेस वरी मौलवी हुजे, नमाज़ी हुजे, परहेज़गार हुजे। जेकॾहिं न पुट पंहिंजे पीउ खे चवे, उन मवाली पीउ खे, अब्बा जहिड़ो तूं तहिड़ो मां, सेवण वारा उनखे हिलाली चवंदो या हरामी? पक तव्हांखे बि कान्हे। अबा जेको पुट पीउ खे चवे त मां तो जहिड़ो, जहिड़ो अब्बा तूं तहिड़ो मां, उहो पुट हिलाली या हरामी? सभई चओ, सभई ज़ोर सां। ईअं मज़ो नथो अचे, हथ मथे खणी चओ त ख़बर पए, इहो हरामी आहे न साईं? केरु? जेको पुट पीउ खे चवे त मां तो जहिड़ो, हा न अदा? ऐं जेको मौलवी बि सॾाए, उम्मती बि सॾाए, पाण खे चवे त मां वॾो मुबल्लिग़ मुफ़क्किर आहियां, ऐं उम्मती सॾाइण खां पोइ नबी करीम जे लाइ चवे त नबी असां जहिड़ो आहे या असां नबी जहिड़ा आहियूं, मुंहिंजा प्यारा भाउ, उहो हरामी आहे या न आहे? सेवण वारा था चओसि, मां हींअर कोन थो चवांसि, मां इन खां अञा कुझु वधीक चवंदोसांसि, पर उहो अॼु कोन थो ॾसियांव, पोइ ॿिए भेरे ॾसींदोसांव, अॼु ॾसियांव। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या दस्तक, या जिंदाबाद। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मुंहिंजो महबूब पाक साहिब लौलाक सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जहिड़ो त कोन्हे, पर ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा 1.25 लख नबी जहिड़ो बि कोन्हे। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खामद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई, कलमो तह करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी, इए उताई वो लिखी ॾिनाई, ॿई सराऊं सैयद खे। मुंहिंजो प्यारो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा पाक जो कसम आहे, कंहिं जहिड़ो कोन्हे, को अल्लाह जो हबीब आहे। असां अहल सुन्नत वारनि जो त इहो अक़ीदो आहे त पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी हिकिड़ो थियो आहे। छा ख़्याल आहे? अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर गौसल आज़म हिकिड़ो थियो आहे। क़यामत ताईं गौसल आज़म इहो आहे जंहिंजो कुल वलीअ जे मथां क़दम आहे। अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बाद में बि किरोड़े गौस कुतुब वलीअ थींदा, लेकिन पीरान पीर जहिड़ो को कोन थींदो। पीरान पीर खे मञींदा हो या न? मंझ जोसे मथां ॾुखिया थियो। पीरान पीर खे मंझ जो हा ॾुखिया कीअं त पीरान पीर खे जेके न आहिनि मंदा तन सां जुठ मिड़े घणी थींदी आहे। तव्हांजे करे बचाव कजो। हज़रत गौसल आज़म खे मञो था न? गौसल आज़म जहिड़ो को पीर कोन्हे। हा पीरान पीर दस्तगीर जहिड़ो को दस्तगीर कोन्हे, त पोइ मुंहिंजे मोहम्मद अमीर जहिड़ो को मुला थींदो या? कतई न। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह जे लाइ सूफ़ी सचल सरमस्त रहमतुल्लाह दरवेश फरमायो आहे। सचल साईं मशहूर दरवेश आहे। फरमाए तो पीरो पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा। पीरो पीरा मुर्शिद मीरा, नाम गिधे जंहिंजे टुटन ज़ंजीरा। कामिल मुर्शिद कर दी हा, यार दी घड़ोली भर दी हा, भर दी तह दिल भर दी हा। जे तो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह उहो अज़मत जो मालिक आहे जो गौसल आज़म जीलानी जो नालो वठी रुगो सॾु कर त ज़ंजीरूं टुटी वञनि, कड़ा टुटी वञनि, कैदी कैदमा छॾिजी वञनि, पर ख़ुदा जो कसम आहे ॿुॾा ॿेड़ा तरी पवनि। आहे या न आहे? हे सचल साईं जो फ़ैसिलो आहे। पर सचल साईं ॿी बि ॻाल्हि कई आहे, ॿुधायां? इजाज़त ॾियो त ॿुधायां। चए थो यारा कूं जो नहीं मनेदा, मुफ़लिस ते मफ़ऊल रहेंदा। ओ साम्हूं निहार,
अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान बिन अफ़्फ़ान, अली बिन अबी तालिब, सब चो रज़ी अल्लाह तआला अन्हु। जे तो यारा को जो नहीं मनेदा मुफलिस ते मफ़ऊल रहेदा, तर्क तन्हा को कर दी हा यार दी घड़ोली भर दी हा, भर दी तह दिल भर दी हा। जैसो जेको मुझे मोहम्मद मुस्तफ़ा जे यारन खे न मञे त में ब ऐब हूंदा, ब घणा साईं? जेको यारन खे न मञे नबी जे ब ऐब, हिकिड़ो मुफलिस सुञो पूरती कान, सदाई कंदील कंध में पिनंदो अचे, हाओ या न? सदाई सुञो लख कबाए पर पूरत कान, हिकिड़े पासे मुफलिस त ॿिए पासे वरी मफ़ऊल। अलाए तव्हां चओ त कहिड़ी बला आहे सिंधी में चइबोसि 5 मिंट पोइते, बस थी वई वज़ाहत। आवाज़ सम्झी वियो न साईं? मां बि हेॾे ठटे वारे पासे मूं चयो 5 मिंट पोइते, चऊंसि असां वटि वरी 25 मिंट पोइते आहिनि। मूं चयो शुक्र आहे तव्हां लाड़ वारनि तरक़ी कई आहे। मुंहिंजे महबूब करीम जे यारनि जा दुश्मन न बणिजो, मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महबूब हा, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे सुञाणण वारा हा, मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे सुञाणण वारा। ओ कलंदर जा पाड़ेसरी, कलंदर जे नाले खाइण वारा, तोखे ख़बर आहे त सोणे कलंदर जो नाम नामी इस्म गिरामी छा आहे? मोहम्मद उस्मान अली। छा आहे नालो साईं? मनम उस्मान मरवंदी के मन मस्तंदरी आलम। पाण ॿुधाइनि था त मुंहिंजो नालो मोहम्मद उस्मान मरवंदी आहे। मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां, हज़रत उस्मान मरवंदी हज़रत कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो मुरीद आहे। गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सॻे पोटे जो मुरीद आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे क़ादरी सिलसिले जो आहे। उहो पीर हज़रत कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह आहे। ख़ुदा जो कसम आहे, जंहिं असांजे सॼी सिंध खे फैज़ सां भरपूर फरमाए छॾियो। पीरी में आयो आहे, वॾी उमिरि में आयो आहे, आख़िरी हयाती में आयो आहे, पर हज़रत कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह ताला अलैह जी ज़ात बाबरकात उहो फैज़ वारो बुज़ुर्ग हो जंहिं जाइ ते साईं जो रोज़ो आहे। इहा जाइ मुंहिंजा दारंडनि जी हुई, कंजरनि जी हुई, बदमाश उते रहंदा हुआ, ज़िना थींदी हुई। अल्लाह जे बाने मुसल्लो विछाए कुंड में वेही रहियो आहे। जेके बि बदमाश औरतुनि वटि आया, जहिड़ी औरत तहिड़ो बदमाश, सभ जो सभु ना मर्द थी विया। सभु कंहिंजो ॻाल्हि छा आहे, सभु कंहिंखे ख़बर पइजी वई त हिकिड़ो दरवेश आयो आहे, गोदड़ी पोश वेठो आहे, मुसल्लो विछाए, तस्बीह हथ में आहे, ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी तवार लॻी पई आहे। सभु हलिया साईं असांजे रिज़्क़ रोज़ी ते तव्हां छो लत हई आहे? पाण फरमाइनि था हराम छो था कमायो, हलाल कमायो। अल्लाह जे दरगाह में तौबा ताइब थियो त तव्हांजा निकाह शरई तरीक़े सां मां कराए छॾियां। अव्हांखे ख़ुदा ताला गुनाह खां बि बचाए त ख़ुदा तव्हांजो रिज़्क़ रोज़ी बि कुशादो फरमाए छॾे। ख़ुदा जे वलीअ जो निगाह फरमाई त हज़ारे रंडियूं, हज़ारे कंजर जेके हा, ख़ुदा जे वलीअ जे निगाह सां सभु ख़ुदा जा नेक सालिह बाना बणिजी वञनि था। निगाहे वली में ये तासीरू देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। हजरत मौलाना गुलाम सिद्दीक शहदाद कोटी सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह, उहे महीने महीने हज़रत कलंदर शाहबाज़ ते ईंदा हुआ। हिकिड़े दफ़े आया त मलंगनि कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे रोज़े जे आॾो असहाबनि खे नऊज़ बिल्लाह घटि वधि ॻाल्हायो। मौलाना साहब जय्यद आलिम हो, सिंध जे हमायूनी उलमा जे तबके जे वॾे खां वॾे तबके जो उस्ताद आहे, उस्ताज़ुल उलमा। वॾो जय्यद आलिम हो, रुगो आलिम कोन हो बल्कि रूहानियत जो साहिब हो। ॾाढो ॾुख थियुसि त कलंदर शाहबाज़ जे नाले जो बि हया कोन था कनि, नालो साईं जो बि उस्मान है, उस्मान खे गारियूं पिया ॾियनि। राति जो क़ुरान शरीफ़ पढ़ी मुराक़बो करे वेही रहियो ॾुख में त दाह जा कलंदर शाहबाज़ खे तुंहिंजो खाइनि, मलंगा मलंगा तुंहिंजे नाले, वरी गिलाब तुंहिंजे नाले वारनि सहाबनि किरामनि जी कनि। इहो आहे छा? राति थी,
हजरत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह ज़ियारत कराई। मौलाना गुलाम सिद्दीक गणती न कर, तोखे दुख न थियणु खपे, तो ये गिला था कन मुंहिंजे नाले खाइन था, वरी गिला था कन। ॾिस त मां जुठ कहिड़ी कई तमान, ॾाढ़ी मुछूं भिरवूं चट वाण की चोटी छॾाए कड़ा कुंडा विझी पिनाए छॾियो तमान, ॿियो अञा छा कयां न। अबा सची ॻाल्हि आहे या न आहे? मां हक़ थो चवां या ग़लति थो चवां पियो? अड़े जेको मुहम्मद मुस्तफ़ा जे यारनि जो दुश्मन आहे, उन जा ॿई जहान हलिया वेंदा। अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, हे बि महबूब जे अज़मत सां हिन जो ताल्लुक़ आहे, छो त सहाबा जी अज़मत बि मुहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत आहे। दुरूद पढ़ंदो हल मुंहिंजे मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जो शान ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा ॿुधो था अलाए कोन? थका त न आहियो न? अलाए केसि ताईं वेहंदव? सॼी राति? मूंखां पोइ साईं नाले मिठा बि महिरबानी फरमाईंदा, ख़िताब फरमाईंदा, ॿुधजो सुबुह कजो। मूंखे बि ख़ुदा जेतिरी तौफ़ीक़ न कुझु त हलां थो। अल्लामा मुहम्मद यूसुफ नबहानी सभई जो रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जो किताब आहे हुज्जतुल्लाह अलल आलमीन फी मौजज़ात सय्यदुल मुरसलीन। ॾाढो प्यारो किताब आहे, सारो किताब, हेॾो हेॾो वॾो किताब आहे, 1000 सिफ़नि खां बि वॾो आहे। उन में सारे किताब में मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जा मौजज़ा ई मौजज़ा लिखियल आहिनि। हुज्जतुल्लाह अलल आलमीन में बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो आहे त मदीने शरीफ जे शहर में हिकिड़ो शख़्स आयो मदीने तय्यबा जे दीदार जे लाइ। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे मदीने जो दीदार कराए। मदीने शरीफ में हाज़री ॾेई सरकार जे रोज़े अतहर ते सलातो सलाम पढ़ी, चइण भला जन्नतुल बक़िया में बि वञा, उते मुंहिंजे महबूब पाक जा प्यारा सुतल आहिनि। जन्नतुल बक़िया से जन्नतुल बक़िया है। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े अना अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा बुइसू, माण्हू जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उथारिया वेंदा, सभ खां अव्वल अव्वल गुंबदे ख़ज़रा खां ॿाहिरि मां मुहम्मद मुस्तफ़ा ईंदुसि। हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंमहिल मां पंहिंजे पाक रोज़े मां ॿाहिरि ईंदुसि त साॼो हथु मुंहिंजो अबू बकर सां हूंदो, खाॿो हथु मुंहिंजो हज़रत फारूक आज़म सां हूंदो। हा क़ज़ा नुबअसु यौमल क़ियामह। हबीब जी ज़ात बाबरकात ॿिन्ही यारनि सगोरनि जे हथनि में हथ ॾेई पाण फरमाइनि था, ओ ॾिसण वारो ॾिसो, हे जीअं ॿई यार मुंहिंजे हथनि में हथ ॾेयो बीठा आहिनि, क़यामत जे ॾिहाड़े मां मुहम्मद सां ॿई गॾिजी उथंदा। अल्लाहु अकबर। अदा नारनि खे हाणे थोरी ब्रेक हणो। मां तव्हां सां रिआयत घणी कई आहे, मां एतिरी रिआयत कंदो ई कोन आहियां। नारा घटि, ॿुधो घणो। नारेबाज़ी में वक़्तु ज़ाया थो थी वञे ऐं असांखे बि ब्रेक लॻी थी वञे पई। सलात मुंहिंजे महबूब पाक ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अदा कलंदर साईं जे रोज़े में घणियूं क़बरूं आहिनि? कावड़िया हो जा, ज़ोर सां चओ। हिकिड़ी। ऐं उन ख़ुदा खणी भाग करे अब्दुर्रहीम जो। हा दा, जो कलंदर जे पासे में जाइ मिले छा चवंदो? सुभान अल्लाह। हा या न? सभु को चवंदो रे वाह वाह। जो कलंदर साईं 700 साल गुज़री आहे, अकेलो हो, पर हाणे वरी पंहिंजे गुलाम खे पेरनि में जाइ ॾिनई। उनजो भाग चइबो न साईं। पर किरोड़े कलंदर मुस्तफ़ा जे रोज़े तां कुर्बान। आओ या न? हिकिड़ो कलंदर हे न, पर किरोड़े कलंदर हुजनि त रसूल करीम जे रोज़े तां कुर्बान कजनि। अड़े मुस्तफ़ा जे रोज़े में ॿई यार सुता पिया आहिनि या न? बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे यारां दा, बण यार नबी दे
ॾाढे त चओ बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे अकुल हो वई ता चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा बण यार अलाह अकुल ॾेई मदीने वञ ॾिस वरी मुंहिंजे महबूब सां ॿई गुलाम गॾु सुता पिया। वाह जो शान आहे सिद्दीक़ जो, वाह जो अज़मत आहे फारूक आज़म जी, जेके मुहम्मद करीम सां गॾु सुता पिया आहिनि, क़यामत ताईं नबी सां निमाज़ूं पिया पढ़नि। तारीख़ शाहिदा वफ़ा उल वफ़ा बेख़बार दारुल मुस्तफ़ा अल्लामा समहूदी चैन जिल्दन में मदीने जी तारीख़ किताब लिखियो आहे, प्यारो किताब आहे। उन में लिखे थो जॾहिं यज़ीद मदीने ते काह कई आहे, 3 ॾींहं मस्जिद नबवी में घोड़ा ॿधायईं, क़त्ल आम कराए मदीने में हज़ारे माण्हू शहीद कराई, माण्हू भॼी विया के शहीद थी विया। मस्जिद नबवी में 3 ॾींहं बांग कान आई। मशहूर ताबई सईद बिन मुसैयब अखियुनि खां नाबीना, उनखे कोन कढियो त पोढ़ो आहे, नाबीना भली वेठो हुजे। उहो तो चवे त मूंखे निमाज़ जे टाइम जी ख़बर ई कान पई पवे त केरु ॿुधाए बांग आई आहे, छो त बांग वारो हुयो कोन, सिज ॾिसां कोन, केरु चवे त पहरी आया 3 पहरी आ। भितन खे हथ हणंदो 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 महबूब पाक जे सलातो सलाम वारी मवाजिहा शरीफ वारी जाइ जे भर में अची वेही रहियो आहे। ज़ोहर जो टाइम थियो आहे, सईद बिन मुसैयब पोढ़ो आहे, ताबई आहे, अखियुनि खां नाबीन आहे, गणती आहे त केरु निमाज़ जो टाइम ॿुधाए। थोरी देर गुज़री आहे त महबूब पाक जे रोज़े अतहर मां आज़ान थी अचे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मुकम्मिल आज़ान थी आहे। उन खां पोइ वक़फ़ो थियो आहे। वक़फ़े खां बाद में वरी तकबीर लॻी आहे। तकबीर लॻण खां बाद जे पेश इमाम नमाज़ पढ़ाईंदो आहे, अल्लाहु अकबर। ईअं नमाज़ जो आवाज़ पियो अचे। पूरियूं 4 रकातूं ज़ोहर जूं नबी पाक पाण पढ़ायूं हन, ॿिन्ही सहाबनि पढ़ियूं हन। हज़रत सईद बिन मुसैयब तो चवे खुदा जो कसम आहे, 3 ॾिहाड़ा जेसीं ताईं मस्जिद नबवी में मुअज़्ज़िन मोटी कोन आया, पेश इमाम कोन मोटी आया। 5 ई वक़्त आज़ान बि ॿुधंदो हुउसि, 5 ई वक़्त नमाज़ जमात जो आवाज़ बि थींदो हो। 3 ॾिहाड़े खां पोइ जीअं जो मस्जिद में जमात आई आहे त वरी आवाज़ बंदि थी वियो। साबित आहे त मुंहिंजो मुहम्मद करीम हयातुन नबी आहे। चओ चओ असांजो नबी, चओ असांजो नबी हयातुन नबी आहे। अहिड़ो हयात आहे जो सिद्दीक़ ऐं फारूक सां मुस्तफ़ा पंहिंजे रोज़े में नमाज़ अदा वेठो थो करे पियो। ॻाल्हि पे कयमि नबहानी जी। फरमाए थो शख़्स जेको शाम जे मुल्क जो आहे, महबूब जे रोज़े ते हाज़िरी ॾेई चई जन्नतुल बक़िया जी ज़ियारत करे जा। जन्नतुल बक़िया से भाग वारो कब्रिस्तान आहे। हज़रत इमाम हसन उते आहे, इमाम हुसैन जो सिर बि उते आहे। धड़ मुबारक करबला में सिर खजी जॾहिं हुसैन आली मक़ाम जो यज़ीद ॾे मोकिलियो हुयऊं, दुनिया शाहिदाव आलमनि खां ॿुधो आहे त पूरे रस्ते में हुसैन जो सिर मुबारक यासीन सगुरी तिलावत कंदो रहियो। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफिलून। सिर नेज़े ते आ, पर हुसैन जो सिर क़ुरान पढ़ंदो आयो। यज़ीद जी महफ़िल में आ त बि क़ुरान पढ़ंदो रहियो आहे। यज़ीद 2-3 ॾिहाड़ा हफ़्तो खनि सिर मुबारक ते रखियो आहे। वरी मदीने पाक रवानो कयो आहे। अहल बैत जो लुटियल काफ़िलो जॾहिं मदीने रवानो थियो आहे त कूफे खां वठी करे मदीने पाक ताईं हुसैन जो सिर क़ुरान पढ़ंदो आयो आहे। वरी मदीने पाक में 3 ॾिहाड़ा मदीने जा माण्हू ज़ियारत कंदा रहिया आहिनि। 3 ॾींहंनि खां बाद में अहल बैतनि जे सलाह सां हज़रत इमाम हसन जे मज़ार सां गॾु हज़रत हुसैन जो सिर दफ़न थियो आहे।
शेख मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जज्बुल कुलूब इला दियारुल महबूब में लिखे तो हजरत इमाम हसन भी उते आ, हुसैन जो सिर भी उते आ, इमाम जाफर सादिक भी उते आ, इमाम मोहम्मद बाकर भी उते आ, इमाम ज़ैनुल आबिदीन भी उते आ, मोहम्मद मुस्तफा जो फर्जंद इब्राहिम भी उते आ, नबी करीम जूं पुफियूं भी उन जाए ते हल, इमाम मालिक भी उते आ, सोनो उस्मान गनी भी उते आ, हजरत दाई हलीमा भी उते आ, मौला अली शेर खुदा जी अम्मा भी उते आ, 10,000 मोहम्मद मुस्तफा जा सहाबी भी उते आ। वाह जन्नतुल बकिया तो जो मकाम से जन्नतुल बकिया है। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ जाते मुस्तफा जा कदम लगनो आ ज़मीन जन्नत थी वञे। महबूब जी ज़ात जन्नतुल बकिया में कदम रखिया त जन्नत खे जन्नत बाग बनाए छॾियईं। जे महबूब पाक पंहिंजे घर मुबारक जे ॿाहिरां अची कदम रखिया पाण फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह, मुंहिंजे मिंबर खां वठी करे मुंहिंजे घर ताईं हो रियाज़ुल जन्नह जन्नत जो बाग आ। पाण फरमाइनि था इन रियाज़ुल जन्नह में जेको ॿ रकातूं नफ़िल पढ़ी कसम खणी चवे त मां जन्नत में निमाज़ पढ़ी आ, सो सचो आ। जागो था, निंड त कान्हे, थका त नाहियो। ओ शख्स जो उते वियो त जन्नतुल बकिया में तमाम घणी मखलूक बीठी हुजे। अब छा आहे कि असां हिते आया हूं जन्नतुल बकिया में अहल बैतन जी ज़ियारत लाइ। उन्हनि में हिकिड़ो रईस हुजे मदीने जो रहाकू, अल्लामा नबहानी तो लिखी। हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधंदव अलाए कोन, यादि करण जहिड़ी ॻाल्हि अथव। अल्लामा नबहानी थो फरमाए हिकिड़ो रईस हुजे जेको तमामु बहितरीन क़िस्म जा ताम कलाम रधे खणी आयो हुजे। बाबा ताम आहे, खाओ पीओ, जन्नतुल बकिया खां ॿाहिरां पिया हुजनि। ही जो अजनबी माण्हू हो हिनखे उन रईस पण ॾे घुरायो। ॾिया केरु आहीं? चई मां शाम जो आहियां। शाम जो ई? चए हा। चई भला ॾे ख़बर अबू बकर उमर खे मञींदो आहे? चईसि हो त मां छा मञा, मुंहिंजे साईं सिर जा सरदार आहिनि, मोहम्मद मुस्तफा जा वफ़ादार आहिनि त मुंहिंजे सिर जा साईं आहिनि। उन सरदार उन नवाब रईस उनखे भाकुर पाए गिराटड़ी पाती कि तूं त भलो माण्हू आहे, शाम खां आयो आहे, मुंहिंजे घर हल त मां तोखे अञा वधीक दावत खारायां। हो अजनबी मुसाफ़िर अल्लामा नबहानी फरमाए थो हिन जे चकर में अची हिनखे गॾिजी वियो। हिनखे जॾहिं घर वठी वियो त मदीने शरीफ़ में तमामु वॾो महल हुजे। एॾो वॾो महल मदीने में कंहिंजो हुयो ई कोन। ॿाहिरां लोह जा दरवाज़ा हा, दरवाज़ा खुलिया, हिनखे अंदरि वठी आ, दरवाज़ो बंदि कयूं, दरवाज़ा बंदि करण के अंदरि कमरे में वठी वियो। कमरे में वठी न पंहिंजा 2 ग़ुलाम घुराया, 2 ग़ुलामनि खे घुराए चई त हिन जी ज़बान बि कपियो, हिन जो नक बि कपियो, हिन जा चप बि कपे छॾियो। अबू बकर उमर खे थो मञे? मूं दाऊं कयूं महिरबानी कर, मिसकीन आहियां, मुसाफ़िर आहियां, कोन छॾींदोसां, भला हिकिड़े शर्त सां तोखे छॾियां थो, ॿिन्हीअ खे गारियूं ॾे त पोइ छॾियां। हाय हाय। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जवाब थो ॾे, गार जे लाइ त मां सोचे बि कोन थो सघां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक हल, नबी पाक जा प्यारा हल, मूंखे वधि में वधि मारे छॾींदे भले मार, मुंहिंजे मथे ते जे हुजनि सिर हज़ार त तुंहिंजी असाण तवार हर हर वढिया हिकिड़ो। हे त हिकिड़ो सिर आहे, पर अबू बकर उमर जे नाले पाक त सवे सिर बि मुंहिंजा कुर्बान आहिनि। हिन शक्तम गिरफ़्तार कराए, अंबूरियूं घुराए, वात मुंहिंजो ज़ोरी पटे, ज़बान में विझी अंबूरी ॿाहिरि छिके कढी कातीअ सां मुंहिंजी ज़बान वढे छॾियो। हल वञी दाह जंहिंखे वणे तंहिंखे ॾे। हाणे सॼा ज़बान कपजे सो रतो रत थी वियो, नीम बेहोशी जे आलम में आहे। हिनखे मार धक हणी ॿाहिरि कढियऊं। ॿाहिरि जंहिं निकितो, हिन जो न को ओही, न को वाही, न को दवा, न को दरमल। काॾे वञा? रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतूं रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी। आ घणो किरतऊं कचो आहियां अबोझो आरसी, अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर, गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। जेके साम तुंहिंजी से लंघे सभु पार पिया,
से छुटा न भीड़ भुलजे लामतो लाइक लगा सुंग मिड़ई सरकार जा माफ़ी थिया तन जे मथा जन संदो तूं कारणी से उम्मती आजा थिया अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर कैके सजई तो रसूलुल्लाह के स्वादु ए साहिब सचा तो सा फजल फत्ताह जो देहो सब डानी थी शाफियत शाहन शाह जो लग शफायत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुझे दाह जो अगसनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर कह के सजई तो रसूलुल्लाह के ॾाढे जो कह के तो सॾे सिधो रसूलुल्लाह जे दरबार में आयो आ हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में जीअं जो पहुतो आ मुंहिंजे प्यारे आका करीम जी ज़ात जे टाइम ते दरवाजे में दाख़िल थियो आहे त रात जो टाइम आ आधी रात थी वई आ मस्जिद नबवी खाली लगी पई आ मस्जिद खुलियल ज़रूर हुई ॿियो को बि कोन हो हे वीचारो बेहोशी जे आलम में हबीब जे दरबार ते अची किरियो आ सरकार जे मवाजा शरीफ़ खे चिंबड़ी दाहूं कयूं अथई या रसूल अल्लाह कंहिंखे दाह ॾियां महिमान बि तुंहिंजो आहियां शहर बि तुंहिंजो आ शहर तूं जंहिंमें मूंखे तकलीफ़ पहुती आ मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लामा नबहानी रहमतुल्लाह अलैह लिखे थो मवाजा शरीफ़ खां तजल्ली थी आ दरवाज़ो खुलियो आ मदीने जो मीर ॿाहिरि आयो आ ॿई यार सगोरा गॾु हल नबी करीम हैदर करार खे सॾु कयो आ अली मुर्तज़ा साम्हूं बीठो आ पाण फरमाइनि था ओ अली हिन मुंहिंजे प्यारे उम्मतीअ जी ज़ुबान ठाहे अली पंहिंजी लुआब लॻायो आहे कटियल ज़ुबान लॻाई आहे त ज़ुबान सवली थी वई आहे पाण करीमन शफ़क़त वारो हथ घुमायो आहे हथ घुमाइण खां बाद में फरमाइनि था घबराए न तूं चङो भलो आहे असां हुनखे सज़ा ॾेई छॾी आहे असां हुनखे सज़ा ॾेई छॾी आहे या रसूल अल्लाह कहिड़ी सज़ा न मां त ॾिठो ई कोन को महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात हज़रत अली खे फरमा अली हिनखे जेका सज़ा ॾिनी आहे हिनखे ॾेखार हज़रत अली मुंहिंजे अखियुनि ते हथ घुमायो मां अखियूं खणी खोले ॾिसां त जंहिं घर में जंहिं कमरे में जंहिं सरदार मूंखे मारियो आहे उन जॻह ते मूं ॾिठो खिनज़ीर ॿधो पियो आहे छा ॿधो पियो आहे खंज़ीर ॿधो पियो आहे हज़रत अली फरमाइनि था ख़ुदा हिन जी शक्ल मसख़ करे छॾी आहे हे यारनि जो दुश्मन आहे ख़ुदा ताला हिनखे सूअर बणाए छॾियो आहे चए थो 3 ॾिहाड़ा मां मदीने में रहियो आहे 3 ॾींहं रहण खां बाद में पंहिंजे शाम मुल्क हलियो हुउसि शाम मुल्क में 12 महीने वरी हज ते आयुसि हज करे वरी मदीने पाक पहुतुसि ज़ियारत करे वरी जो वञा साॻी जॻह ते त साॻो मेलो साॻो मलाखड़ो माण्हू बीठा आहिनि हिकिड़ो नौजवान आयो मूंखे डोड़ी अची भाकुर पाए थी महिरबानी करे मुंहिंजी दावत नी मदीने वारे साईं जे सदके खा कि मां त ॾिनल अॻे ई हुयुसि पर जो मदीने वारे जो वास्तो ॾिनी दिलि में चयमि त वरी भला ज़बान कटी त ॿियो दफ़ो त दीदार थींदो साॻे घर वञा थो साॻे माण्हू वटि वञा थो छो त हुनजो नौजवान पुटु सुञातो ई त संदुसि पुटु आहे हो वञा थो संदुसि घर भला जे ज़बान कचई त बि खणी वरी दीदार दुबारो थी वेंदो मुंहिंजो धणी वेठो आहे उन सां गॾिजी वियो आहियां उते पहुतो साॻो घर साॻो दर साॻो कमरो आला दर्जे जा ताम अची विया मानियूं खाराए तयारु करे हाणे मां त सुञाणांसि पियो मूंखे बि सुञाणे पियो मां चयोमांसि ॾे ख़बर केरु आहे चई तो कोन थो सुञाणे मां तोखे सुञातो आहे पर तोखे मुंहिंजो बाबो वठी आयो हो बाबे तोखे तकलीफ़ ॾेई तुंहिंजी ज़ुबान कटी अॼु तुंहिंजी ज़ुबान बि सलामत आहे तूं बि चङो भलो आहे हाणे हली आ त मां तोखे पंहिंजो बाबो ॾेखारियां तोखे यकीन न अचे अॻु में त ख्वाब हो या छा हो हली आ तोखे अंदरि वठी वञा दरवाज़ो जो खोले त हो अंदरि ॿधो पियो आहे रड़ियूं पियो करे दाहूं पियो करे चवे पियो 12 महीनो थियो आहे असहाबनि जे दुश्मन जी ख़ुदा शक्ल ई फेराए छॾी आहे पर अल्लाह पाक वरी तुंहिंजे सदके मूंखे मज़हब अहले सुन्नत जो नसीब कयो आहे मां सुन्नी थी चुको आहियां सहाबा जो गुलाम थी चुको आहियां अबू बकर उमर उस्मान हैदर करार जो गुलाम थी चुको आहियां या मोहम्मद मुस्तफ़ा जी भलाई आहे ज़बान तुंहिंजी कटी ख़ुदा ताला मूंखे जहन्नम जे बाहि खां बचाए छॾियो आहे
खुदा हिनखे इहा सज़ा ॾेई छॾी आहे जेको हिन दुनिया में ई ख़ंज़ीर थियो वेठो आहे। यादि रखजांइ मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत सुञाणण वारा सहाबा किराम उन्हनि जी जेको अज़मत नथो सुञाणे उन्हनि जो बि इहो हाल आहे। ऐं देवबंदी वहाबी जेके नबी खे पाण जहिड़ो था चवनि, ख़ुदा ताला हिनखे शकिल ई फेराए छॾी आहे या न आहे? परे खां पधरा हा सुञाणंदा हो न साईं? परे खां अचे थो, थो अचई नोलू साईं थो चवे नोलू। नोलू वरी कीअं तव्हां ॾिठा अथनि झंडा हिननि जा, जहिड़ा नोलूअ खे पटा पटा हूंदा आहिनि, सिधो झंडो हिन जो नोलूअ जहिड़ो आहे या न आहे? बा ॾिठल अथव न? परे खां बसि जहिड़ा नोलू, शकिलियूं बि नोलुनि जहिड़ियूं अथनि। अलाह ताला जी ज़ात बाबरकार असांखे निभागनि नोलुनि खां बचाए। नोलू छा कंदो आहे? जो फुटियूं खणी वेंदो आहे, आखेरा ठाहींदो आहे, रसियूं कटींदो आहे, धागा कटींदो आहे। हे नोलू वरी छा कंदा आहिनि? मुहबत वारो धागो कटींदा आहिनि। हाणे भिण असांखे पादर ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात निभागनि नोलू खां तो असांखे बचाए छॾे। सलात बुलंदा हुआ असां सलात दुरूद शरीफ मोहब्बत सां बुलंदा हुआ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि जूं शकिलियूं ई ख़राब करे छॾियूं आहिनि। हिकिड़ो हो शीदी पुट सूधो बि आयो रस्ते सां, छोकिरो हो नंढड़ो, पाण हो पोड़ो अची ॾाढी सां। उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में आहीने जो रवाज घटि हो। छोकिरे ॾिठो त हिकिड़ी शइ का पट ते पई आहे, ॾिसी आहीनो त हुयो, छोकिरे खे न शीदीअ जे ॿार खे पंहिंजी शकिल नज़र आई, चप सोहणा, छा था भाइयो, वार बि सुठा, अखियूं बि सुठियूं, ईअं न साईं? शीदीअ जो ॿार पाण सम्झो था, ॾिसी चई बाबा छा आहे? अब्बा ही अलाए केरु आहे, ड्रेजारे थो। छा थो करे? ड्रेजारे थो। पोड़े जो केरु आहे? अलाए केरु आहे, मूंखे ॾे मां ॾिसांसि। पोड़े जो ॾिठो त वरी पंहिंजी सूरत नज़र आयसि, ॾिसी चई फेठ थी अछी ॾाढी सां ॿारनि खे तो ड्रेजारे पिया। सम्झ में ॻाल्हि आई? ॻाल्हि आई? छोकिरे खे पंहिंजी सूरत नज़र आई, चई अब्बा ड्रेजारे थो। वरी पोड़े जो त केरु आहे जो पंहिंजी शकिल ठही, चई हे को पोड़ो आहे जेको ड्रेजारे पियो। चई बड़ा अछी ॾाढी सां ॿार तो ड्रेजारे पियो। इहा हुनखे ख़बर कान्हे कि आया इहो फलारो मां पाण। तो ख़ुदा शल ख़ैर करे छल न को वहा बि मुंहुं चढ़ेव। सुबुह सां मुंहुं पियो त शाम ताईं तव्हांजो कमु ई कोन थींदो। नमाज़ूं बि पढ़नि, रोज़ा बि रखनि, सुन्नतूं बि ॾाढियूं बि रखनि, क़ुरान बि पढ़नि, पर रब करीम जे ज़ात बाबरकात हिननि जे मुंहं मां नूर खसे छॾियो आहे। नूरानियत हिन जे मुंहं में आहे ई कान का, छो त नूर जा मुनकिर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिते केतिरा तव्हां सुन्नी वेठा हो, पोइ के ॾाढियूं था कूड़ायो, के नमाज़ पढ़ो था, के कोन था पढ़ो, के भूरा हो त के सांवरा हो, पर ख़ुदा जो कसम आहे मुस्तफ़ा जे नूर जे करे तव्हांजे चेहरे में नमक आहे। अवां जा चेहरा ॿरी रहिया आहिनि। आशिक जा चेहरा गुलाब जहिड़ा, लहाबिन जा चेहरा जुलाब जहिड़ा। परे खां हिन जा बूथ ई पधरा। मुंहिंजा प्यारा तो त 100 माण्हू में ज़ाहिर हूंदो त इहो अचई थो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहो छा आहे जो हुननि जे दिलि में मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मत न आहे? जंहिंजे दिलि में नबी जी अज़मत आहे त जो बेड़ो पार आहे। अड़े तोखे नबी जी अज़मत पुछणी आहे, हलियात मां तोखे ॿुधायां। हज़रत उमर फारूक जो वाक़ियो पढ़ंदो हल त मुंहिंजे नबी करीम जी अज़मत छा हूंदी आहे। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलजां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। बाबा थका त न आहियो? हलऊं न था? मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी मुबारक जे लाइ कहिड़ो बि जानवर पेश थींदो हो, कहिड़ो बि, उन जानवर खे क़दर हो त मुंहिंजे मथां मोहम्मद मीर सार थो थिए। अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह शिफा शरीफ़ में लिखियो आहे त जेतिरो बि टाइम रसूलुल्लाह उन जानवर ते सवारी कंदा हुआ, उहो जानवर न को पेशाब कंदो हो, न का लिड लाहींदो हो। छाजे करे? त जानवर खे ख़बर आहे त मुंहिंजे मथां इमामुल अंबिया सवार आहे। केरु सवार आहे? चओ इमामुल, ॾाढे इमामुल, सबसे आला व औला हमारा नबी, सबसे वा
लावा औला हमारा नबी दोनों आ खल्के से औलिया औलिया से रसूल खल्के से औलिया औलिया पर रसूलों से आला हमारा नबी पर रसूलों से आला हमारा नबी दोनों आ जिसकी दो बूंद है कौसरो सलसबील जो तो मुझे मोहम्मद करीम जे रहमत जो समुंड दरियाव कोन चइबो जो तो मुस्तफा जे रहमत जो समुंड जॾहिं न छोलियूं ॾे चओ सुभान अल्लाह उन छोलनि खे ॾिसजे उन मज़ा न ॿ कतरा मिली वञनि त जन्नत में जेको कौसर ऐं सलसबील आहे उहे बि घटि आहिनि अञा रहमत जा ॿ कतरा मथे जिसकी दो बूंद है कौसरो सलसबील है वो रहमत का दरिया हमारा नबी है वो रहमत का दरिया हमारा दोनों आलम का दूल्हा हमारा दोनों आलम का दूल्हा अजीब गाल तो आला हज़रत कहते बिन्ही जहानन जो घोट सिंधी में समझाया हुआ दोनों आलम का दूल्हा माना मोहम्मद बिन्ही जहानन जो घोट मोहम्मद घोट आलम जन्नत असांजा पुराणा शाइर चवंदा हा त मोहम्मद घोट आलम जन्नत मोहम्मद अरबी घोट आहे सॼो जहान मुस्तफा जा ॼाणी आहिनि मता चवे तो रुगो अहमद रज़ा खान साहब रहमतुल्लाह अलैह तो चवे रूह ज़मीन जे वलियन जो अक़ीदो आहे त मोहम्मद घोट आलम जन्नत अगवान मोहम्मद मीरा सॼो जहान मुस्तफा जे कढा हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात उठ ते सवारा खच्चर ते सवारा घोड़े ते सवारा गदह मुबारक ते सवारा कहिड़ी बि जानवर वारी सवारी ते सवारा जानवर खे कदरा त इमामुल अंबिया सवारा लिड न लाहिया हिकिड़े हंधि पाण सवारी तो लथा हिकिड़े असहाबी सगोरे खे फरमायो त हे मुंहिंजो गदह मुबारक आहे इनखे ओ हुन छांव में वण हेठां ॿधी आहे सॼो ॾींहुं पाण सवारी कयूं हुन वीचारे लिड बि कान कई पेशाब कोन कयो हुई असहाब सगोर खे डोरे हुन वण जे हेठां ॿधई पाण करीम ॿिए वण हेठां वेठा आहिनि हीअं साम्हूं गॾो वञी ॿधई हबीबन करीमन जो पाक मुबारक गॾो जीअं जो हुन ॿधो त हुन चारे बी पेशाब कयो सॼो ॾींहुं थकल हो जानवर जो कमु आहे हुन जो पेशाब कयो उते हिकिड़ो ॿियो मुस्लमान को बीठो हो उन हीअं मुंहं ते कपिड़ो ॾेई बूथ खणी परे कयो छा कयई छा खां पेशाब खां अबा चओ 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 इहा फितरती शइ आहे ॾिठो वञे त फितरती शइ आहे हीअं बूथ ते कपिड़ो ॾेई पेशाब खां बूथ परे कई हिन जो बूथ परे करणु मुंहिंजे हबीब जे कदमनि में फारूक आज़म वेठो आहे तलवार छिके कढियई ड्रोड़ करे हुन ॾे वियो मारे पियो नबी पा फरमाइनि था छा थो करी चवे तो एज़िन या रसूल अल्लाह अन अदरिब उनकहू ए खुदा जा हबीब मूंखे छॾ त मां हिन जी मुंडी वत ख़तम कयां जेको मुहम्मद करीम जे स्वारी पाक जे पेशाब खां नफ़रत करे सो मुस्लमान नाहे हो मुनाफ़िक़ आहे इहो निभागो वहाबी मुनाफ़िक़ सां गॾियो थो अचे हिनखे मारणो आहे हिनखे छॾणो नाहे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाया त उमर केतिरा मारींदे दाहो छॾींसि मां हाज़ा क़ौमुन हिन सां गॾु क़ौम ॿी बि आहे
सही ॿी बि क़ौम आहे पाण फरमाता हाओ यक़रऊनल क़ुरान वला युजाविज़ु तराकीहिम क़ुरान जा कारी हूंदा निड़ी खां हेठि कोन लहंदा दीनदार ॾिसण में हूंदा निमाज़ी हूंदा अव्हां खां वधीक आबिद हूंदा काचूं हुननि जूं मथे कुंजला हूंदियूं मथे ते पाकी घुमियल हूंदनि सफ़ा ॾिसण में न मोमिन पे ईंदा पर यख़रुजून मिन दीन कमा यख़रुजु सहम मिन रमिया दीन खां ईअं निकितल हूंदा जीअं तीर कमान खां निकितल हूंदो आहे पक्का बेदीन हूंदा हिन वटि दीन हूंदो कोन को ऐं उमिरि अकेलो कोन जी घणी जमात आहे क़यामत ताईं हलंदा रहंदा तुंहिंजी ॻाल्हि सची आहे जेको मां मोहम्मद करीम जे सवारीअ जे पेशाब खां नफ़रत करे उहो आहे मुनाफ़िक़ पर केतिरा मार बा छॾे ॾे इहो अकेलो कोन जी वॾी जमात आहे माना नबी करीम खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे जो क़यामत ताईं मोहम्मद वहाबिन जी ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे या नाहे इहे आहिनि या न आहिनि हर ॻाल्हि में ऐब इल्म ग़ैब ते मुंहिंजा ऐब कढनि नबी जे इख़्तियार ते ऐब कढंदा नबी जे नूरानियत ते मुंहिंजा अदा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ऐब कढंदा फलाणी ॻाल्हि कान हुई हीअं बि कोन हो हीअं बि कोन हो अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जो हबीब बेऐब ऐं हे वरी बेऐब नबीअ मां ऐब पिया कढनि चओ असांजो नबी बेऐब नबी आहे को असांजे नबी में ऐब हिंदुस्तान जे मुल्क में हिकिड़ी रियासत आहे जीअं पंहिंजी ख़ैरपुर रियासत बहावलपुर रियासत से अहमदाबाद बड़ौदा रियासत हैदराबाद दखन रियासत त अहिड़ी हिकिड़ी रियासत आहे जंहिंजो नालो आहे नानपारा छा आहे नालो साईं नानपारा इन जी लफ़्ज़ी माना आहे मानीअ जो टुकड़ो नान माना मानी पारा माना टुकड़ो नालो आहे सो नानपारा उतां जो जेको नवाब हो सो मुस्लमान हो ऐं शौक़ीन हो शाइरो शाइरीअ जो शाइर घुराए शेर पढ़ाईंदो हो पोइ वरी उन्हनि खे इनाम ॾींदो हो मौलाना अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जेको मुंहिंजे उस्ताद जो नानो हो मूंखे फ़ख्र हासिल आहे मां फ़ख्र सां चवंदो आहियां त मां हिकिड़े वसीले सां हिकिड़े वास्ते सां आला हज़रत जो शागिर्द आहियां आला हज़रत जो शागिर्दो हज़रत अल्लामा मौलाना साईं शेखुल हदीस तक़द्दुस अली रहमतुल्लाह अलैह ऐं तक़द्दुस अली साईं जो शागिर्द मां आहियां मूंखे फ़ख्र आहे जो आला हज़रत जे विच ते मुंहिंजे विच ते हिकिड़ो वास्तो आहे आला हज़रत नबी करीम जो आशिक़ रसूल हो चओ सुभान अल्लाह उन नानपारा जे नवाब ख़त लिखियो अहमद रज़ा मां ॿुधो आहे तूं शाइर आहे सुठो शाइर आहे वॾा वॾा शाइर मां वटि इनाम वठण ईंदा आहिनि मां वटि अच इनाम ॼाए मुंहिंजो कसीदो को लिखी आहे छा लिखी आहे मुंहिंजो कसीदो मुंहिंजे शान में आला हज़रत ख़त पढ़ी कलम खयो जे नवाब जो कसीदो पढ़ा हा छो पढ़ा उन सरकार जो छो न कसीदो पढ़ा जंहिं हबीब जे दरवाज़े तां सॼे जहान खे रिज़्क़ रोज़ी मिलंदो आहे मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं चओ सुभान अल्लाह आला हज़रत चओ त उन हबीब जी छो न तारीफ़ कयां जंहिं महबूब मोहम्मद करीम जे दर तां सॼो जहान पियो वठे आला हज़रत उन नानपारा जे बादशाह जी तारीफ़ नवाब जी कान लिखी नबी जी तारीफ़ थो लिखे छा थो लिखे दुरूद पढ़ तोखे मुस्तफ़ा जो शान ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम बाबा थका त ना हो न आला हज़रत फरमाए वो कमाल हुस्न हुजूर है जाओ सुभान अल्लाह वो कमाल हुस्न हुजूर है कि गुमान नक्स जहां नहीं वो कमाल हुस्न हुजूर है जो तो मुझे महबूब मोहम्मद जे हुस्न जो कमाल आ जो मुस्तफ़ा में नुक्स कोन्हे पर नुक्स जो गुमान बि कोन्हे हिकिड़ो त हूंदो आहे नुक्स न लभे पर गुमान हूंदो आहे त मन हुजे मता हुजे जो तो वो कमाल हुस्न हुजूर
है कि गुमान नक्श जहां नहीं, वही फूल खार से दूर है। बाग दे हलियो वञ, गुलाब जे गुल खे पट, गुलाब पटबो त गुलाब जे गुल में कंडा हूंदा आहिनि। चए थो मुंहिंजो मुहम्मद अहिड़ो गुल आहे जंहिंमें कंडो आहे ई कोन, अहिड़ो गुल आहे जंहिंमें, पर नबी खे चवां शम्मो, पर शम्मो में दूहो बि थींदो आहे, पर मुंहिंजे मुहम्मद करीम जी ज़ात अहिड़ी शम्मो आहे जंहिंमें दूहो आहे ई कोन। वही फूल खार से दूर है, वही शम्मा है कि धुआं नहीं, वो कमाल हुस्न हुजूर है। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे नबी करीम जी तारीफ़ भिट धनी रहमतुल्लाह अलैहि अहिड़े नमूने सां कई आहे, सुभान अल्लाह। फरमाए था चंद्र तुंहिंजी ज़ात मां पाड़िया न पिरीअ सां, तूं अछो मंझरात पर सजण सदाई सोझरो। चंद्र चवां सचो मठा मूर न भाईं, कॾहिं उभरी सन्हड़ो कॾहिं उभरी गचो, जेको मुंहं में बरई मचो सो पदम पिरीअ जे पेर में। शाह साहब रहमतुल्लाह अलैहि अजीब ॻाल्हि कई आहे, चवे थो मूं जीअं मुलाकात, चओ सुभान अल्लाह, मूं जीअं मुलाकात होए अव्हां जी हो तसां, सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहं न रात, अड़े बाहुन विझी वात हूं दरियूं कयो रिणनि में। अल्लाह ताला शल तव्हां असांखे नबी जी अज़मत सुञाणप जो अखियूं अता फरमाए, रसूलुल्लाह जी मोहब्बत नसीब फरमाए, आका जो ख़ुदा ताला अदब नसीब फरमाए। अल्लाह ताला हिन अंजुमन सिपाही मुस्तफ़ा वारनि जा बेड़ा पार फरमाए। जन नौजवान अज़ीम शान प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह पाक जी ज़ात शल तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, अव्हां जे सदके मूं गुनहगार जी बि हाज़िरी क़बूल फरमाए। मुंहिंजे हबीब जो अहिड़ो पाक ज़िक्र आहे जो ख़तम थियण जो कोन्हे। आख़िर में मां हिकिड़ी तव्हांखे अहम अपील कयां थो, मुंहिंजी अपील जेको क़बूल करे सो हथ मथे खणे। जज़ाकल्लाह, क़बूल कंदो बाबा। दोस्तो ज़रूरत आहे अॼुकल्ह, सख़्त ज़रूरत आहे इत्तिहाद जी, इत्तिफ़ाक़ जी। छा जी ज़रूरत आहे? चओ चओ ॿधीअ जी। ॾाढे ॻाल्हि छा जी ज़रूरत आहे? ॿधीअ जी ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जे लेवल ते जमात अहले सुन्नत हिकिड़ी मज़बूत तंज़ीम आहे। उन मज़बूत तंज़ीम खे तव्हां असांजो फर्ज़ आहे पंहिंजे ॻोठ ॻोठ में, घर घर में, बस्ती बस्ती में, वाहण वाहण में, हर जाइ ते मुतारफ़ करायूं, दफ़्तर क़ाइमु कयूं ऐं हुन जा मेंबर बणिजी पाण खे मुनज़म कयूं त जीअं मुंहिंजा अदा ख़ैबर खां वठी कराचीअ ताईं अहले सुन्नत जो हिकु आवाज़ हुजे। मुस्लमानो, तव्हांजे असांजे बेदार थियण जो टाइम आहे। जेकॾहिं तव्हां सां बेदार न थियासीं त दुश्मन अॻे ई तव्हां सां खां वधीक मुनज़म थी चुको आहे। पर इनशा अल्लाह ताला दुश्मन केतिरो बि मुनज़म थिए, शिया हुजनि चाहे वहाबी हुजनि, कादियानी हुजनि चाहे ॿिए का बेदीन हुजनि, कुझु बि हुजे, अहले सुन्नत जमात वारनि जो कॾहिं मुक़ाबिलो करे कोन सघंदा। तव्हां सुतल शेर हो, अव्हांखे रुगो निंड अची वई आहे, असीं तव्हांखे जाॻाइण आया आहियूं। ख़ुदारा जाॻो, जेकॾहिं सुन्नी जाॻी पिया त ख़ुदा जे फज़लो करम सां रुगो गॾिजी न तव्हां पेशाब कंदो त तव्हांजे गॾियल पेशाब जे रेले में सभु वहाबी लुड़ी वेंदा। अव्हांजो ॿियो त मुक़ाबिलो कोन कंदा, रुगो तव्हांजे इन गॾियल कम सां बि सभु तबाह ई बर्बाद थी वेंदा। मुंहिंजी तव्हांखे ख़ुदा वास्ते अपील आहे, असांजे पूरे सूबे सिंध जो नाज़िम आला हिते अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहे। हज़रत मौलाना कादरी मोहम्मद याकूब साहब जन मदज़िल्लहुल आली तशरीफ़ रखनि था पिया। उन्हनि जे लाइ तव्हांखे मां अर्ज़ु कंदुसि त हुन सां तावन कयो। उहे तव्हांजे हर ॻोठ में ईंदा, जिथे बि अचनि, तालके लेवल ते, यूनियन काउंसिल लेवल ते, टाउन कमेटी लेवल ते, अवां मौलाना कादरी मोहम्मद याकूब साहब सां तावन कयो। हिते तशरीफ़ रखनि था, उहे बि कुझु पंहिंजे तासुरात खां तव्हांखे आगाह कंदा। को बि न उथे कलंदर जे बस्ती में वेहण वारो, अल्लाह जे रहमत जो टाइम आहे। सभई बुज़ुर्ग दुआऊं घुरंदा, आमीन चवंदा, जेको आमीन चवंदो सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। इहे सम्झो राह तयार आहे, अन्न जी राह तयार आहे, उन राह मां कुझु न कुझु हिसो वठी वञो। बग़ैर दुआ जे जेको वियो ईअं सम्झो त पंहिंजा हथ ख़ाली खणी हलियो वियो। तंहिंजे करे कुझु वियो, साईं नाले मिठो ॻाल्हाईंदा, ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा। अल्लाह साईं जल जलालू अमन वालो शल तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार कंदो। मुंहिंजी बि ख़ुदा हाज़िरी क़बूल कंदो, तव्हांजी बि ख़ुदा हाज़िरी क़बूल फरमाईंदो। अवां ताज़ो ॿुधो हो त मोरे में अल्हम्दुलिल्लाह जलसो थियो हो, ॿुधो हो न बाबा?
छा जलसो थियो हो उहो हिते कैसेटूं मौजूद आहिनि। मोरे वारियूं उमरकोट में हिकिड़ो अज़ीम शान जलसो थियो हो जंहिंमें वहाबिन ऐं शीयन, हालांकि ॿई पाण में न गॾिबा आहिनि, पर अब्दुर्रहीम जे मुक़ाबले में वहाबी शिया उमरकोट में गॾिजी आया। 20 सवाल कया हूं, 20 सवालनि जा माण्हू खे जवाब ॾिना। अॼु ताईं मुंहुं मठो पिचीदा था वतन पिया, को जवाब ॾेई कोन सघिया आहिनि। उमरकोट जूं बि कैसेटूं मौजूद आहिनि अल्हम्दुलिल्लाह। इन खां अलावा रहमानी नगर में सीता में जलसो थियो, उन जूं प्यारियूं कैसेटूं मौजूद आहिनि। गौसल आज़म जो शान आहे, उहो सभु कुझु हिते मवाद मौजूद आहे। किताब आहिनि, मकतूबा शरीफ़ा, नमाज जे मौज़ूअ ते तोहफ़तुल मोमिनीन किताब आहे, सैफ़े सिकंदरिया, सैफ़े यज़दानिया, अर राशिद रिसालो आहे, अल हुदा किताब आहे। इहे किताब बि पढ़ो त जीअं तव्हांखे पंहिंजे मसलक जी ख़बर पवे। मां हाणे तव्हांखां इजाज़त घुरंदुसि, दुआ घुरंदुसि, ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हुज़ूर की बातें मरहबा रंगो नूर की बातें, चांद जिनकी बलाएं लेता है, चांद जिनकी बलाएं लेता है, और तारे सलाम कहते हैं। सबा मुस्तफा से कह देना, गम के मारे सलाम कहते हैं, याद करते हैं तुमको शाम से, दिल हमारे सलाम कहते हैं। ज़ाहिरे तैबा तुम मदीने में, मेरे आका से इतना कह देना, मदीने वाले रसूल सुन लीजिए, मदीने वाले रसूल सुन लीजिए, बेसहारे सलाम कहते हैं। सबा मुस्तफा से कह देना, गम के मारे सलाम कहते हैं, याद करते हैं तुमको शाम सर, दिल हमारे सलाम कहते हैं। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। हक नबी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।